जी नाज़रीन, गढ़ी यासीन मामा की ख़बर ॾींदा आहियूं त गढ़ी यासीन 2021 जी चूंडियल बॉडी जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री, जंहिंमें GDA MPA शहरियार खान महर महिमान ख़ासि तौर शिरकत कई। नई बॉडीअ खे हलफ़ वरितो। नई बॉडीअ जे सदर फाइक अहमद पठान, नायब सदर ज़ुबैर अहमद शेख, जनरल सेक्रेटरी अब्दुल वहीद भुट्टो, डिप्टी जनरल सेक्रेटरी अज़हर अली मीरानी, खजानची राना खलील, ऑफिस सेक्रेटरी कादिर दाद महर ऐं ॿियनि उहिदेदारनि खां हलफ़ खणायो। जंहिं बैदि गढ़ी यासीन प्रेस क्लब जी नई बॉडी जे चूंडियल सदर फाइक अहमद पठान आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। सीनियर सहाफ़ी हज़बुल्लाह पीरज़ादो शफ़ीक महर, अतीक पीरज़ादो, एडी अबड़ो महिमाननि खे अजर कोड़ायो। इन मौक़े ते MPA शहरियार खान महर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मूंखे गढ़ी यासीन प्रेस क्लब जे तारीख़ में ही पहिरीं बॉडी नज़र आई आहे, जंहिंमें समूरा नौजवान ऐं नवां जवान नज़र आया आहिनि, जेके तमामु सुठी ॻाल्हि आहे। हुन चयो त तव्हांजे सीनियरनि खे गुज़ारिश करो त हमेशह ईअं ई अव्हां जी हौसला अफ़ज़ाई करे, अव्हां जा हथ मज़बूत करे, इलाइक़े में पेश ईंदड़ मसइलनि खे उजागर करे आला ऐवाननि ताईं पहुचाइनि ऐं मज़लूमनि जे दर्दनि जो दरमान बणिजनि। हिन चयो त सहाफ़त के नौकरी या कारोबार न समझो, ज़ाती मुफ़ादनि खे तरजीह न बल्कि इज्तिमाही मुफ़ादनि तहत कमु कयो, तॾहिं ई अव्हां पंहिंजे कम सां सचा सॾिया वेंदो। हुन चयो त को बि इदारो नंढो न हूंदो आहे, उहो भली कोई बि वेब चैनल छो न हुजे, रिपोर्टर न बल्कि उन जो कमु ॻाल्हाईंदो आहे। हुन चयो त प्रेस क्लब जा दरवाज़ा अबोज माण्हुनि लाइ खुलियल हुजनि। उन मौक़े ते हुन प्रेस क्लब लाइ 25,000 ॾियण जो ऐलान पिणु कयो। तक़रीब में PFU जे ज़िले शिकारपुर जे सदर आगा इसरार पठान, जनरल सेक्रेटरी अब्दुल सलाम उनड़, सैयद नादर शाह, GDA अॻवान अली खान राजड़, आबादगार अॻवान अरसलान खान सीलरो, अयाज़ मंगी, अब्दुल हकीम जतोई, मोहम्मद इब्राहिम बिरोही, मेहरान शॉपकीपर्स एसोसिएशन जे सदर आगा इमरान, दिलशाद अहमद भट्टी, नबीदाद महर, गढ़ी यासीन समाजी इतिहाद जे अॻवान शाहीन सिंधी समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।